शामिल कजे थी मोरो सिंध मां जितां से दिलदार सुमरो जी रिपोर्ट मुताबिक ज़ख्मी स्कूली शागिर्द जो पंहिंजे पोरियत पीउ सां गॾिजी एहतजाज हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। उन मौक़े ते ज़ख्मी मौसूम शागिर्द हुसैन पंहिंजे पीउ ऐं शाहनवाज़ सोलंकी जहिड़े दौरान ॿई ज़ख्मी अली शेर वल्द गुलशेर सोलंकी सां गॾिजी मीडिया खे ॿुधायो त गचेरो रोड मोरो ते मामूली ॻाल्हि तां सब्ज़ीअ जी दुकान ते वेठल रुस्तमानी बिरादरीअ जे कुझु माण्हुनि मूं मथां हमलो करे मूंखे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जे सबबि मुंहिंजी बांह ज़रबजी पई, जॾहिं त झेड़े खे ख़तमु करण जे लाइ विच में ईंदड़ मुंहिंजे बिरादरीअ जे नौजवान अली शेर सोलंकी ते पिणु रुस्तमानी बिरादरीअ जा माण्हू ॾमरजी पिया ऐं उन ते वेशाणो तशद्दुद करे खे सख़्त ज़ख़्मी करे विधो, जंहिंजा मेडिकल सर्टिफिकेट पिणु मौजूदु आहिनि। हिन वधीक चयो आहे त असां मिसकिन ऐं ग़रीब माण्हू आहियूं। हमलो कंदड़नि बाअसर माण्हुनि जे पुठि भराई हासिल आहे ऐं असां मथां ॿीहर हमलो करण लाइ मनसूबाबंदी करे रहिया आहिनि। हिननि आईजी सिंध पुलिस, डीआईजी शहीद बनज़ीराबाद, एसएसपी नौशरो फिरोज़, डीएसपी मोरो ऐं एसएचओ मोरो खे अपील कई त असां मथां हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असां ते हमलो करण ऐं गिरफ़्तार कयो, असां लाइ इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, असां लाइ इंसाफ़ कयो। किथे कचे चौकते भाॼी वेठा आहियूं, मोटरसाइकिल जी बत्ती ॿरे पई, हू छोकिरो आहे जी बत्ती बंदि कई मां वरी भाॼी ठाराए खणी ईंदी, भाॼी खणी स्टार्ट करे गाॾी निकिता हली तो उन मूंखे चयो छोरे चयो पुटे आपणे ते बि मां बीठो मूंखे चंबल वारे 4 ॼणा मूंखे चंबड़ी आहे। नाला छा हुननि जा? नाला मूंखे नवीद, ढोलू, मंसूर, टे ॼणा। ज़ातिया कहिड़ा? बरोबर कहिड़ा? उस्मान कई बार ट्रक शो हलाई हुआ मुझे बोलते भाजी वठण मोटरसाइकिल से उतारी मोटरसाइकिल उन्होंने छा कयो छोकिरे खे पति बंदि कर, छोकिरे पति बंदि के गाॾी स्टार्ट कई, गाॾी स्टार्ट करण खां पोइ बि पहुतो हुननि लाज़मी आहे बत्ती ॿारे ई करे थो उन जो तोखे जॾहिं बत्ती न ॿार वरी छो बंदि कयो ॿारे, जॾहिं बत्ती ॿारे त उन्हनि नंढड़े ते हमलो कयो। हमले करण खां पोइ मुंहिंजा 6 ॼणा लॻी विया पे, पोइ वरी तोतो बि हुननि ॿाहिरि थी वियो। असां थाणे ते वञूं था पुलिस असांखे एफआईआर था कयो। हे छा जो सर्टिफिकेट आहे? हीअ दर्द आहे।